पाक असांखे तकबर खां बचाए, गुरूर खां बचाए, हवस खां बचाए, हर्ष खां बचाए ऐं उन सभिनी शैतानी शरारत खां असांखे महफ़ूज़ कर। मुंहिंजा रब्बा असांखे उहो इंसान कर जेको तोखे पसंदि आहे। तुंहिंजे इन महबूब जी हदीस मुताबिक़ असांजे हथ पेर खां कंहिंखे बि इज़ा न थी, असां न धोखो खायूं न त कंहिंखे धोखो ॾियूं। मुंहिंजा रब्बा असांखे उन्हनि मां पैदा कयो। नकली पैकिंग वारे जान खां असांखे परे कर। मुंहिंजा रब्बा असां सादा सूदा मुस्लमान आहियूं। असां इन रंगीन जेको नकली आर्टिफिशियल जान आहे मुंहिंजा रब्बा असां इन सां गॾु नथा हली सघूं। असीं सादा सूदा बोझ माण्हू, असां इन में ख़ुशि, इन ई दामन में ख़ुशि, इन ई पलांदे में ख़ुशि, इन ई झोली मंझि असीं पंहिंजो पाण खे आणिजूं। इहा ई असांजे लाइ सभु कुझु आहे। ऐं असीं नारो हणणु चाहियूं था, या रऊफ़ या रहीम या करीम या अगसनी फी सबील, या रऊफ़ या रहीम या करीम या रसूल अल्लाह अगसनी फी सबील, या रऊफ़ या रहीम या करीम या रसूल।